सर ॾिसी चुको आहियां। पोइ बि ख़ामोश आहीं? अञा हिते कातिल गिरफ़्तार न आहिनि थिया? सर आउं कोशिश करियां पियो पर हथ नथा अचनि। हिननि फ़क़ीरनि विजया जो सहारो वरितो आहे। हाणे जे हिन जे पुट जे कातिलनि गिरफ़्तार तूं नाहे कयो त विजया वारा असांखे सुख सां विहण न ॾींदा। सर ईअं हथ कोन ईंदा जेकॾहिं हिननि जे माल ऐं औरतुनि खे कुझु बि कर ॿिनि ॼणनि जा कातिल गिरफ़्तार हुजनि। जी सर। जंहिं वक़्तु घर में पैर रख त को न को मसलो आहे ई आहे। घर हूंदो आहे सुकून लाइ, आराम लाइ, पर असांजो घर दोज़ख बणिजी वियो आहे। दोज़ख। हिन घर खे बि दोज़ख करण वारो तूं आहीं सौट। मां थो ॻाल्हायां, तूं माठ में रह रुस्तम। त वरी वञी हिक ॿिए जे गिचड़े में हथ विझंदव। घणेई माठ में रही चुको आहियां, हाणे मूंखां वधीक सब्र कोन थो थिए। ऐं तूं बि चाचा ॻाल्हि खे घुमाए फिराए पेश न कर। सिधो रबूअ खे चई ॾे त मूंखे भले साईं ते हथ रखी एतबार ॾिए। एतबार? कहिड़ो मूं तव्हांजो खून कयो आहे जो मां तव्हांखे एतबार ॾियां? अरे तूं त मूंखे मारे चुको आहीं। इहे त मुंहिंजे मथां मालिक साईं जूं भलायूं हुयूं जो मां बची वियुसि। तोखे मारण वारी तुंहिंजी ज़ाल आहे। ज़ाल। पंहिंजी ज़बान खे लगाम दे। छॾ त मां सोट खे ॿुधायां त घणे ॾींहं सो आहे। तूं छा मूंखे ॿुधाईंदे? तूं जहिड़े मूं अॻियां औकात छा आहे? हा अच न। रनुनि जे विच में लिकियो छो बीठो आहीं भाॼियुनि वॻे? मूंखे छॾंदो त मां हिन बेग़ैरत खे ॿुधायां त घर जी इज़त में कीअं नज़र विझबो आहे। मूंखे ॾिठो नहीं मारे छॾियो, मूंखे पूरो करे छॾियो, मूंखे पूरो करे छॾियो। विढ़ण सां मसलो हल न थींदो। ही ॾिस, ही रॉ मेट अथई। बस चाचा, बस। अॼु खां पोइ बन्नी ॿारो माल मिल्कियत मां मूंखे हिसो ॾेई धार कर। ऐं मूंखे घर बि वेहाए ॾे जीअं मां विच मां दीवार ॾेई वियां। बाक़ी हाणे तव्हां सां गॾु मां नथो रही सघां। तव्हांखे ॾिसां थो त मुंहिंजूं अखियूं रत थियूं छॾनि, रत। अनवर सच पिच है। जेसी ताईं माई भागन भरी जूं टंगू न भजंदुसि तेसी ताईं या घर कान वेहंदी ऐं दर दर वञी असां लाइ बाहि बारींदी रहंदी। अॼु कयां थो इन माई भागन भरी ऐं खबड़ फ़कीर जो बंदोबस्त। फिक्र न कर अनवर, मां अञा ॿाहिरि आहियां। दुआ मारिया दुआ
मारिया दुआ 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 Mario! Go! Mario! Go! Mario! Go! Go! Mario! जानू 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 जी बाबा लसाई जानू तुझे तो घर में नजर नथी अचे नौकराणी मारिया भी नजर कोन थी अचे बाबा लसाई ने परेशान थियण कहिड़ी ॻाल्हि आहे थी सघे न क़ुर सां गॾिजी पाड़े में कंहिंजे घर वई हुजे जानू मां घर हलाए थो हींअर जो हींअर वल ॾिस ॻोठ में कंहिंजे घर आहिनि हींअर जो हींअर वठी ॿिनी खे हवेली पहुच ठीकु आहे बाबा लसाई तव्हां हलो महिरबानी करे हवेलीअ ते ऐं हींअर वठी थो अचां शरी दुआ बीबी किथे आहे मां हुन घर जी नौकरियाणी आहियां दुआ जी चौकीदार न आहियां शरी वॾो वात सिखी वई आहीं तो खबर न तो सां वात थी वञी जानू जिन्न सां सच में जानू जिन्न अथई जंहिंजे पोयां पियो न मारे जा खारे जानू यकीन कर अॼु मुंहिंजी तबीयत ख़राब हुई मां नाश्तो करे मोटी आयसि उन वक़्त तो घर में हुई कोई न ॼाण त अलाए काॾे वई जानू ये सची न कंदी इन करे रेस जे साम्हूं वठी हल हाँ सचल जेसी न कबूतरिया पाण पर न पटींदासूं न तेसी पंहिंजी चुंब कान खोलींदी उत चोरी उत पर जानू बस हाण बस तो चयो न जानू जिन्न आहे जिन्न जंहिंजे पिया पियो न खे मारे जा खारे उत हाण उत 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 बाबा लसाई अम्मा साण के हर जगह ॻोल्हियो अथमि पर ॻोठ जे हर घर में बि पुछा कई अथमि पर किथे बि ख़बर नथी पए इन कबूतरीअ खे सभु ख़बर अथव पर पंहिंजी चुंब नथी खोले ॿुधाए छोरी ॿुधाए ॿुधाए किथे आहे तूं मां तोसां मुखातिब आहियां कौन पंहिंजो बात ॿुधाए किथे आहे तूं न त कंदो साईं हिते जो हिते ई पूरो ॿुधाए साईं मूंखे काई ख़बर न आहे दुआ किथे आहे पर अक्सर ज़िक्र कंदी हुई कहिड़ो ज़िक्र चए पई त मूंखे जॾहिं वज मिलियो त मां अकेली शहर ॾांहुं निकिरी वेंदसि थी सघे थो त शहर लाइ निकिरी वई हुजे तुंहिंजे निड़ीअ मथां त काती मां पाण वाहींदुसि छड़ो पहिरियों दुआ कयो के वठां जानू जी बाबा पंहिंजा हमराह वठी हींअर जो हींअर निकिरी वञ ऐं शहर वेंदड़ सभु रस्ता वञी बंदि कर कहिड़ी बि क़ीमत ते छोकिरी शहर न पहुचण घुर्जे हाज़िर बाबा लसाई अम्मा साण शहर ते न रसंदी तव्हां बेफिक्र रहो जानू जिन्न जिन्न जंहिंजे पोयां पवंदो उनखे जा खारींदो या मारींदो
शेर खान जानू पंहिंजे हमराहन सां गॾु हथियार खयो घिटी रहियो मथे पे वियो। मोर भी घर में ना है वनी जांच त कयो किथे मोर जे पोयां त नाइन वया। मु खबर बुधी आ रेस बहाल खान जी धीअ घरों निकिरी वई आ। या सजी बाहि उन जे पोयों आ। तू हरू भरू परेशान थी थे। यह त का भी खबर कान्हे। रेस बहाल खान हवेली में कैद कयोस उन्हें सुरन का मुंह कयो थई। पर रेस बहाल खान भी वडो जालिम शख्स है। उन्हें का बेचारी किथे थी लिखी सके। बाकी जेकरे मुझो सहारो वठे आ न पुट न यह त गाल तू सोची न असा अग में ही मुसीबत में फाथल आयूं। जेकरे तू यो कदम खयो न तेता केर भी जिंदा वापस न वेंदो। हेण लाए हु डाढो आहे। जय दीना साजा हथ अटकाए देखारींदा मास विडीह जा तारा। पंहिंजी इज्जत ख़ातिर बहावल खान कुछ भी करे गुजरंदो। हींअर ख़ामोश आहे। उनखे असां सां विढ़ण जे लाइ को कारण कोन्हे। हू पंहिंजो ज़ोर लाहे चुका आहिनि। जेतिरी हुननि में ताक़त हुई ओतिरी असां मथां आज़माए चुका आहिनि। वस कयूं असांखे हिन ॻोठ मां भॼाइण जा। पर असां उन्हनि खे मुंहं साम्हूं सिधो सिधो जवाब ॾिनोसीं। तॾहिं माठ करे विया। जेकॾहिं असीं कंध झुकाए ख़ामोश वेही रहूं हा न त इहो जानू कमदार अञा कोन मुड़े आ। खुदा कंदो त कोन खोसंदा। अदा तू वनी मोर जी जांच त कर किथे ज़ालमन जे वर्त न चढ़ी वियो। तू फिक्र न कर मां ॾिसांसि थो। न चाचा तू ते भी मां पाण थो वञा। दिलजा कर जाती मूं तोखे हिन घर में इन लाइ आंदो त तूं दुआ ते नज़र रखी। इन लाइ न आंदो त तूं हुन जो दिमाग़ ख़राब करे हिन घर मां भॼाए छॾी। साईं मां दुआ के नाए वर्गलायो भला मां बस बस कर त मुंडी न भॼी विझाए। इहो त ॿुधाए त तव्हां हितो निकिरण लाइ इहे सलाहूं घणनि ॾींहंनि खां कंदियूं पयूं अचो। साईं मुझे यकीन कयो। मां तुझी का भी ॻाल्हि ॿुधणु नथो चाहियां। ऐं हा तूं ख़ुशि न थी त तोखे मां ज़िंदा छॾे ॾींदुसि। ऐं इहो गुमान बि दिलि मां कढी छॾ त का दुआ मुंहिंजी पहुच खां परे निकिरी वेंदी। भली त हली बि वञे ऐं वञी माउ जी कच्छ में लिकी वेही रहे उतां बि हुनखे कढी हिते वठी ईंदुसि। पोइ हुनजे साम्हूं मां तुंहिंजी मंडी न मरोड़ी न त मुंहिंजो नालो बि बहावल खान आहे। जानू लगे तो शहर जे हद में पहुंची चुका आहियूं ऐं मुंहिंजो अंदाज़ो आहे त दुआ भी शहर में पहुची वई हूंदी। ऐं तूं वते तो असांखे जंग में रोलींदो। हाँ जानू दिलदार सही पियो चए। शहर में पेर खणण तुझो था तुझो कोन था जानू। पर कोई भी कदम खणण खां पहिरियां रहिस सां सलाह करणु ज़रूरी आहे। हाँ जानू हिन वक़्तु वापसि हलूं। पोइ जेकॾहिं रहिस हुकुम कयो त शहर भी परे न आहे। जानू जिन्ना जिन्न जंहिंजे पिया पयो हुनखे मारे या खारे तूं वापसि हलण जी ॻाल्हियूं पियो करीं। जानू दिलदार भी दरिया आहे जे चढ़े त बंद टोड़े। हिन वक़्तु असां कंहिं अहिड़े गैरे नथू खैरे जे कढनि आहियूं
रहिस जी न्याणे जे कढायूं ऐं इहा ॻाल्हि दिलि ऐं दिमाग़ में विहारे छॾ। ठीकु आहे, जे तव्हांजी इहा मर्ज़ी आहे त हलूं था वापसि। हली था भोतार सां कयूं सलाह, पोइ जेको भोतार हुकुम कयो। ठीकु आहे, सही आहे। अचो। वली दादे पोयां रुगो हाणे मोलादाद रहियल आहे, जंहिंखे बि जल्दी अची तव्हां सां गॾु मिलाईंदुसि। सूबेदार तो पंहिंजे परनि खां वधीक उॾाम कई आहे। यादि रख, जीअं ई हितां ॿाहिरि निकितुसि न त सभ खां पहिरियां तुंहिंजा इहे पर कपींदुसि। पर वली दादे मां पंहिंजो फर्ज़ निभाया पियो, तोसां का दुश्मनी कान्हे। फर्ज़ मूंखे ख़बर आहे त तूं पंहिंजो फर्ज़ केतिरी ईमानदारी सां निभाईंदो ही। तूं मूंखे रुगो इहो ॿुधाए त तूं मुंहिंजे दर ते केतिरा दफ़ा विकामजी चुको ही। बस वली दाद बस। अखियूं उन्हनि खे ॾेखार जेकी तोखां ड्रिजंदा हुजनि। असां तोखे कोन था ड्रिजूं, कोन। जेकॾहिं तोखे वेहणो आहे न, अच वेह, वेह। ॾिसे छा थो, अच। तोखे केरु रोकियो आहे? हाँ, केरु रोकियो आहे? अच वेह। बाक़ी तोखे गोली हलाइण जो ऑर्डर न है, समझी? सूबेदार भाई मूंखे बि कान ईंदी। तोखे भली जेतिरो रिमांड खे वधाइणो आहे वधाए, पर जंहिं ॾींहुं बि जेल मोकिली न, पहिरीं हाज़िरी ते ज़मानत कराए ॿाहिरि ईंदुसि ऐं पोइ तुंहिंजो हशर बि उहो ई कंदुसि जेको मूं हुन पोड़े सां कयो हो। पोड़े खे कीअं मारियो? सूबेदार पोस्टमार्टम जी रिपोर्ट त तो वटि आई हूंदी। वञी हुनखे पढ़ी ॾिस त हुन पोड़े जो साह केतिरी तकलीफ़ सां निकितो हो। उन खां वधीक तकलीफ़ ॾेई मां तोखे मारींदुसि, तोखे। बस वली बस, मूंखे होश मां न कढ। त पोइ डर हितां। दर वठी असांखे वधीक परेशान छो थो करीं? हल हाणे हल।